खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी रानीपुर बरसां कमर सोसाइटी वेझो 6 गजरे ज़मीन ते मुबैना कब्ज़ो करे अडावत ख़िलाफ़ अब्बासी बिरादरी जो एहतजाज नोटिस जो मुतालबो। रिपोर्ट मौजूद रानीपुर बरसां कमर सोसाइटी वेझो 6 गजरे ज़मीन ते मुबैना कब्ज़ो करे अडावत करण ख़िलाफ़ अब्बासी बिरादरी जो जुनैद अब्बासी की अगवानी में एहतजाजी नोटिस जो मुतालबो। उन मौके ते मुज़ाहिरीन जुनैद अब्बासी अतीक रहमान अब्बासी ऐं ॿियनि ॿुधा त गुज़िरियल 5 सालनि खां वठी असांजी ज़मीन ते रियाज़त मिलात ऐं संदन साथी असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे अडावत कराए रहिया आहिनि। SSP खैरपुर के दरख्वास्त ॾिनी आहे जंहिं बावजूद भी इंसाफ़ नाहे थी सघियो। हिननि DC खैरपुर AC सोबेदेरो SSP खैरपुर DSP गम्मट समेत आला अख्तरनि खां नोटिस ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइण जो मुतालबो। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं रानीपुर में जिते जेको आहे अब्बासी बिरादरी तरफ़ां हाजी रियाज़त मला जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिननि जो चवणु आहे त असांजी हिते 3 एकड़ ज़मीन आहे जंहिंजो जेको आहे खातो असां पुराणे वक़्त खां असांजो रहियो आहे, पर मुबैना तौर ते हाजी रियाज़त मला जेको आहे उहो हिन ज़मीन ते कब्ज़ो करे अडावत कराए रहियो आहे। अचो साईं जन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं तव्हां ॿुधाइजो हितां केतिरी हिते ज़मीन आहे? असांजी 3 एकड़ आहे जेका असांजे ॾाॾे जो खातो हुयो 1960 खां वठी। उन खां बाद में असांजे वालिद साहब जे नाले ते उहो ट्रांसफ़र थियो। हिन वक़्तु जेका रजिस्ट्री आहे उहा टोटल असांजे वालिद साहब जे नाले ते आहे। हाणे रिसेंटली हे जेको अलम पाक खयो आहे, तव्हां ॾेखारियो, हिन में ॾेखारियो, हे अलम पाक खयो आहे। रियाज़त मला पाण हिते आयो आहे कब्ज़े जी ज़मीन ते अलम पाक खयो अथई। हाँ, अलम पाक खयो अथई, कब्ज़े जी नियत खां आयो अथई त मां कब्ज़ो कयां, हिनखे थोरो माना मज़हबी रंग ॾेई करे कब्ज़ो जमायां जीअं। अच्छा। ऐं हिन में असां कोर्ट में जेको केस हले थो उन में बि असां कॾहिं खां वठी जुनैद तव्हांजी हिन ज़मीन जो केस हलंदड़ आहे? असांजो केस 2010 में हुयो, 2010 और असां खटियोसीं। हाणे 2018 खां हलंदड़ आहे। 2018 खां वठी केस हलंदड़ आहे। नंबर सीनियर सिविल जज साहब वटि असांजो केस हलंदड़ आहे। केस जी अञा फतवा ई न आई त कंस्ट्रक्शन बि कराई पई वञे। उन में साहब जन हिते 145 दाख़िल कईसीं। उन में स्टे कढियो हुयो साहब। SHO खे डायरेक्शन ॾिना त तव्हां कमु बंदि करायो, हिते कमु न हलायो जेसि ताईं डिसाइडेड थियनि। सिविल सूट हलंदा पेंडिंग में, उहे डिसाइडेड थियनि जेसि ताईं। त हिन वक़्तु तव्हां SHO रानीपुर अख्तियार नारे जो साहब खे ॿुधायो आहे त हिते कंस्ट्रक्शन? जी सर, अहिड़ो इतला असां SHO रानीपुर खे रिटन में बि ॾिनो आहे ऐं असां 3-4 दफ़ा ॾींहं में वञी करे साईं जन खे असां इतला ॾी आहियूं त कमु हले थो पियो, बंदि करायो। सुभाणे खून रेज़ी थींदी, हुनजा ज़िम्मेवार अवां हूंदव। जुनैद केतिरी ज़मीन आहे? सर 3 एकड़ ज़मीन आहे। हिन जी